सुखण थाने जी हद रेढ़ी मियाण जे स्कूल जे शागिर्दनि स्कूली इमारत मां चोरनि खिलाफ़ रस्तनि ते निकिरी आया। स्कूली शागिर्दनि खे तहफ़ुज़ ॾियो, चोरनि खिलाफ़ कार्रवाई करियो। यूसी रेढ़ी मियाण जे सरकारी सेकेंडरी स्कूल मां रात जो चोर समूरो सामान बुहारे विया। समाजी अॻवान यूनिस ख़ासकेली दाई हो त 10 खां 12 हथियारबंद स्कूल जी दीवार टोड़े इमारत अंदर दाख़िल थी सोलर प्लेटूं, बैटरियूं, पाणी जा मोटर ऐं सोलर जी मुकमल वायरिंग चोरी करे पाण सां गॾु खणी विया। यूनिस ख़ासकेली वधीक चयो त रेढ़ी मियाण में मंशात आम आहे। चोरियूं फुरियूं रोज़ जो मामूल बणिजी वयूं। हाणे स्कूल जूं इमारतूं बि ख़ैर महफ़ूज़ बणिजी वयूं आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची